بسم الله الرحمن الرحيم بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين أما بعد فقد قال سبحانه وتعالى في كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر معزز ناظرين جن त असांजी गुफ्तगू मसाइब जनाब सैयदा में हली रही हुई ऐं उन जी 7 नशस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जनाब सैयदा ते तमामु वॾियूं मुसीबतूं आयूं, जिन्हनि मुसीबतनि मां सभ खां वॾी जेका मुसीबत हुई संदसि दरवाज़े ते मुसलमाननि जो बाहि खणी अचणु। जनाब सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो उहो मुक़दस दरवाज़ो जंहिं दरवाज़े ते बाद रवायतनि मुताबिक़ कुछ ॾींहं लिखियल आहिनि, बाद रवायतनि मुताबिक़ 6 महीना ऐं हिकु रवायत मुताबिक़ 18 महीना जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयत ततहीर तिलावत कंदा रहिया। उन ई दरवाज़े ते मुसलमान बाहि खणी आया। जॾहिं मुसलमाननि पंहिंजी हुकूमत जोड़ी ऐं बैतनि जो सिलसिलो शुरू कयूं त उन्हनि खे सभ खां वॾो ख़तरो जेको उन्हनि महसूसु कयो उहो इहो हो त अगरि अली बैत न कई त मुसलमान फिरी सघनि था। उन ई जे लाइ अली अलैहिस्सलाम खां बैत वठण जी कोशिश में शुरू थी विया, जंहिंजे लाइ हू हज़रत अली अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते आया ऐं दरवाज़े जी बेहुरमती कंदा रहिया। जंहिं दरवाज़े ते ॾाढे न ॻाल्हाइण जो हुकुम हो उन ई दरवाज़े खे ज़ोर सां ठुकाईंदा रहिया। एतिरे ज़ोर सां ठुकायूं जो अंदरां जनाब सैयदा चयो, या अली, अॼु मुसलमाननि जो अंदाज़ चेंज आहे, तब्दील आहे। मुसलमान ज़ुल्म जी ख़ातिर सां आया आहिनि। अॼु दरवाज़े ते आऊं थी वञा, मतां हिननि खे रहम अची वञे। ऐं हिकु हकल करण वारे इहा हकल कई त अली खे ॿाहिरि कढो, वरना असां दरवाज़े खे ॿाहिरि ॾेई छॾींदासीं। कंहिं साहबी सुवालु कयो, इन दरवाज़े में त ज़हरा रहंदी आहे, इन घर में ज़हरा रहंदी आहे। चए थो वलो कानत फी है, अगरचे जनाब ज़हरा छो ई न रहंदी हुजे, लेकिन वरी बि आऊं इन दरवाज़े खे ॿाहिरि ॾेई छॾींदुसि। इहा धमकी न हुई। जॾहिं दरवाज़े ते जनाब सैयदा सां कलाम थींदो रहियो ऐं जनाब सैयदा हज़रत अली खे छॾण जे लाइ तयारु न हुई त मुसलमाननि काठियूं घुरायूं ऐं बाहि घुराए उन ई दरवाज़े खे ॿाहिरि ॾिनी वई। अञा इहो दरवाज़ो अधु ई सड़ियो हो, दरवाज़े जा शोला मथे उभरिया त इन कमीणे लत सां बाद रवायतनि मुताबिक़ जनाब सैयदा जीअं दरवाज़ो खुलियो दीवार ऐं दर जे दरमियान अची वई। बाद रवायतनि मुताबिक़ इहो दरवाज़ो बरंदड़ दरवाज़ो जनाब सैयदा जे मथां किरियो ऐं जनाब सैयदा दरवाज़े हेठि अची वई। ऐं हीउ जीअं दरवाज़ो जनाब सैयदा मथां किरियो त हीउ मुसलमान उन ई दरवाज़े मथां गुज़री विया। बाद में आहे 18 खां तादाद आहे, बाद में 50 ताईं बि तादाद लिखियल आहे। उहे मुसलमान इन ई दरवाज़े मथां गुज़री विया ऐं हज़रत अली खे जे गर्दन में रसियूं विझी दरबार जी तरफ़ वठी विया। जॾहिं जनाब सैयदा खे होश आयो त जनाब फिज़ा खे चवे थी, फिज़ा खुज़िनी, फिज़ा मूंखे वठि, मूंखे सहारो ॾे। जनाब सैयदा जी हालत एतिरी कमज़ोर थी चुकी हुई जो पाण उथी न पई सघे। जॾहिं पाण उथी त पहलू ज़ख़्मी हुयो ऐं मोहसिन शहीद थी चुको हो। इंशाअल्लाह अॻिते जनाब सैयदा जूं मुसीबतूं बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।